अस्सलामुअलैकुम दोस्तों, शायद खुश वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी। दोस्तों, रियासत ड्रामे जी ख़ुशख़बरी तव्हांजे आॾो रखण वारा आहियूं। तमामु जल्द रियासत ड्रामो एंट्री हणण वारो आहे। जी हाँ दोस्तों, रियासत उहो ड्रामो जेको तव्हांजो फेवरेट ड्रामो, आज़म मिंगल जो ड्रामो, खजू साहब ड्रामो, ओठे साहब जो ड्रामो, जंहिंमें सुठा सुठा फ़हिम या जहिड़ा अदाकार बि आहिनि। KT एंटरटेनमेंट ते हलंदो, उनजी रिकॉर्डिंग स्लो हली रही आहे। यको हाणे बंदि आहे शूटिंग, उनजी एडिटिंग भी काफ़ी थी चुकी आहे। तमामु जल्द हलंदो। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां त पंहिंजा वेरी में दोस्तों हाणे ड्रामो मज़ो कंदो, छो त इन में हाणे अदाकारनि जी जेका वठ पाजा आहे, जाबर वारनि जी, कासिम वारनि जी, इहा त इन्हनि जी ॻिची में फाओ विधो हसीना। हाणे हीअ हथीका थिया आहिनि। जानो काॾो रुंडो परेशान आहे, रुंडे खे पैसा त मिलिया पुट, पर गुम आहे हिकिड़ो, ॿियो हुते पियो आहे। अहिड़े हिसाब सां होॾां जेको आहे सावण इन शइ जो वॾो फ़ाइदो वठंदो ऐं हैदर बि फ़ाइदो वठंदो। अहिड़े हिसाब सां दोस्तों रुंडे जे लाइ मुसीबतूं आहिनि, जाबर जे लाइ मुसीबतूं आहिनि, हसीना जे लाइ बि मुसीबतूं आहिनि, सांवल ऐं सिर्फ़ु चाकर खाइण जे लाइ ख़ुशख़बरियूं ई ख़ुशख़बरियूं आहिनि। सिर्फ़ु ख़ुशख़बरियूं ई ख़ुशख़बरियूं। दोस्तों, इन्हनि में तव्हांखे हाणे ॾाढो फ़साद बि ॾिसण वटां मिलंदो। अचण वारे एपिसोडनि में कुटको सुटको बि मिलंदो, मुनाफ़क़त ऐं पंहिंजनि जा वेर आम जाम तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। वीडियो पको पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त शायदि खुशो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।